माई भागी जे देश थर में मौजूदु आहियूं ऐं थर जी सूरत हाल जे हवाले सां शहरनि जा वीचार तव्हां ॿुधा, मसइलनि जे हवाले सां उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, शिकायतूं ॿुधियूं, दाऊं ॿुधियूं। उम्मीदवारनि ॾे आया आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु पीपल्स पार्टी जो नामज़द उम्मीदवार PS 57 ते अरबाब लुत्फ़ुल्लाह मौजूदु आहे। अरबाब लुत्फ़ुल्लाह अरबाब ख़ानदान जो फ़र्दु आहे। अरबाब अमीर हसन जो वॾो पकदार पुटु आहे, जॾहिं त अरबाब ग़ुलाम रहीम जेको अॻूणो वॾो वज़ीर आहे उनजो भाइटियो आहे। कहिड़ा सबब थिया, कहिड़ा मसइला थिया, कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं, छो रंधिणे में रोलो पइजी वियो, छो ख़ानदान में डिवीज़न थी वई, जो हिकिड़ो भाइटियो ऐं चाचे जे साम्हूं मुक़ाबले में बीह रहिया आहिनि। छा हीउ सियासी खेल आहे या जीअं मुख़ालिफ़नि चयो पिए त हीअ सॼी पंहिंजी हिकिड़ी हिननि जी गेम आहे त भले केर बि खटे सीट घर में रहंदी। उन हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। अरबाब लुत्फ़ुल्लाह, पहिरीं त साईं तव्हांखे असां वेलकम था कयूं पंहिंजे प्रोग्राम में। कीअं था पंहिंजी पोज़ीशन भायो, नवां उम्मीदवार आहियो, लथा मैदान ते? ॾिसो, इलेक्शन में हर को विढ़ंदो आहे ऐं हर को होपफुल हूंदो आहे। आउं बि होपफुल आहियां, इंशाल्लाह जीत थींदी ऐं सुठी पोज़ीशन आहे। अवां पंहिंजे चाचे वारो बीठा हो, उनजो हिकिड़ो वॾो कमु थियल आहे थर जे हवाले सां। उन रोड रस्ता ठाहिराया पंहिंजे दौर में, वज़ीर आला सिंध रहियो, शख़्सियत बि कंट्रावर्शियल बि रही आहे। तव्हांजी पार्टी हुन ते तमामु घणा इल्ज़ाम हणंदी रही आहे, पर थर जो आम माण्हू अञा ताईं बि हुनजे कमनि खे साराहे थो पियो। तव्हां बीठा आहियो, चाचे अॻियां तव्हांखे पंहिंजी बिरादरी वोट ॾींदी? ॾिसो, जेको माण्हू अरबाब अमीर हसन सां लाॻापियल आहे उहो मूंसां लाॻापियल आहे, उहो वोट मूंखे ॾींदो। असां बिरादरी जी पॉलिटिक्स न थर पारकर में कई आहे, न कंदासूं। अरबाब जो वोट हर ख़ानदान में, हर मज़हब में, हर बिरादरी में आहे, जिथे वेंदो तव्हांखे मिलंदो। सो असांजी बिरादरी पॉलिटिक्स फर्स्ट ॻाल्हि आहे कान। ऐं जेको अरबाब अमीर हसन जो माण्हू आहे ऐं जेको पीपल्स पार्टी सां लाॻापियल माण्हू उहो मूंखे वोट कंदो। नो डाउट अरबाब अमीर हसन जो हिकिड़ो वॾो नालो आहे, उनजो वॾो किरदारु रहियो आहे। अरबाब ग़ुलाम रहीम जे हवाले सां काफ़ी शयूं आहिनि। थर जा मसइला हल छो नथा थियनि, थर जी क़िस्मत तब्दील छो नथी थिए? जॾहिं बि था वञूं साॻा मसइला, जॾहिं मीडिया आई आहे त नेगेटिव रुगो हुनजी थी आहे, त रुगो ॾुकार आहे, पाणी न आहे, माण्हू मरनि था, ॿार मरनि था, ॿिया बि केतिरा ई मसइला आहिनि। तव्हां पीपल्स पार्टी में आहियो, यकीनी तौर ते 10 सालनि ताईं अच्छे कार जी मालिक रही आहे सिंध में पीपल्स पार्टी। तव्हां ते बि उहा ज़िम्मेवारी, तव्हां हुकूमत में न हुयो पर तव्हां ते ज़िम्मेवारी आहे त पार्टी वर्कर जे करे, पार्टी लीडर जे करे आइद थिए थी, या तव्हांजे पार्टी जा जेके ॿिया माण्हू हिते आहे उन्हनि जी तमामु घणी शिकायत आहे, त छा तव्हां इहे शयूं मथे कन्वे न कंदा आहियो? तव्हां पब्लिक में वियो हूंदो, मुंहिंजे नाले तव्हांखे कंहिं बि कोन ॿुधायो हूंदो त अरबाब लुत्फ़ुल्लाह पावर में हुयो या का अहिड़ी मुंहिंजी शिकायत तव्हांजी ॻाल्हि ई न कईसीं। हा, फर्स्ट ॻाल्हि। ऐं मुंहिंजी जॉइनिंग हींअर जी आहे, कोई 7-8 महीननि जी आहे। पोयां जी जेके पॉलिसीज़ हुयूं उहो बहितर ॿुधाए सघनि था त कीअं हुयूं, हिननि जो प्रायोरिटीज़ छा हुयूं, कहिड़े मसाइल खे हल करण लाइ हुयूं, हिननि खे पाण खे ख़बर हूंदी। पर मुंहिंजे हथ ते मूं हिकिड़ी शइ ॾिठी आहे मथे लीडरशिप में, त थर पारकर लाइ ज़रदारी साहब ऐं फरियाल घणा कंसर्न आहिनि। ऐं थर पारकर में जेको ॿारनि जो इशू थियो, जेको इहो क्राइसिस आया, इन में बि ज़रदारी साहब घणो कंसर्न हो त कंहिं नमूने सां हल थिए। इहो मूं ॾिठो आहे। जॾहिं मां वेंदो आहियां त इन बारे में घणो पुछंदो आहे त छा सिचुएशन आहे ऐं छा थर पारकर लाइ कजे त रोज़गार प्राइवेट सेक्टर में जनरेट थी आहे। मुंहिंजी बि जेको प्रायोरिटी आहे उहा इहा आहे त प्राइवेट सेक्टर में जेसीं असीं जॉब्स जनरेट न कंदासूं, सॉल्ट फैक्ट्रीज़ आहिनि या चाइना किले आहे नंगर पार्कर जी साइड, या थर कोल आहे जंहिंमें थर जे माण्हुनि खे प्रॉपर नुमाइंदगी न ॾिनी त थर जो मसइलो को बि हल कोन थींदो। NGOs ऐं या एड्स कुझु बि नथियूं करे सघनि। बिल्कुलु सही आहे। NGOs करे बि मुतबादिल हुकूमत जो नाहे हूंदी, वक़्ती तौर ते हू रिलीफ त ज़रूरु ॾींदी आहे, पर हुकूमत जेतिरो 10 सालनि में पीपल्स पार्टी जी हुकूमत पैसो ॾिनो आहे थर खे ख़ासि तौर ते, उहो रुगो वॾियुनि गाॾी जी सूरत में नज़र आयो आहे, वॾनि बंगलनि जी सूरत में नज़र आयो आहे। जेके थर जा नुमाइंदा हुआ उहे त ख़ुशहाल थी विया। थर जो मारू माण्हू, ग़रीब माण्हू अॼु बि उहे पीअण जे पाणी लाइ परेशान आहे, अॼु बि हुनखे दवा सही नथी मिले, अॼु बि ख़ुराक नथी मिले। तव्हां सम्झो था त पीपल्स पार्टी जी पॉलिसी ठीकु हुयूं, हितां जी लोकल क़यादत जा मसइला रहिया? असल में पीपल्स पार्टी मथी क़यादत करण जी कोशिशि घणी कई आहे, पर 5 आङुरियूं बराबरि कोन हूंदियूं आहिनि। कुझु माण्हुनि उनखे मिसयूज़ कयो आहे, ब्यूरोक्रेसी मिसयूज़ कयो आहे। जेका इंटेंशन्स हुयूं, जेके डेवलपमेंट जो जेको विज़न हो, उहो हेठि लही कान सघियो आहे जंहिं नमूने सां मथे लाहिणु चाहियो पिए। हाणे वॾे पैमाने ते जंगी बुनियादनि ते थर पारकर लाइ कुझु करिणो पवंदो, न त थर पारकर में क्राइसिस जी सूरत हाल जनम वठंदी ईंदड़ सालनि में। सो होपफुल आहियो त पीपल्स पार्टी हाणे कंदी कुझु घणो? ज़रूरु। पोइ असां छाजे लाइ पिया वञूं? असां नुमाइंदा इन जे लाइ थिया आहियूं या असां इन लाइ पिया वञूं त माण्हुनि खे डिलीवर करियूं। असांजी पॉलिटिक्स को हींअर जी कान्हे, असांजी 1 सदी जी पॉलिटिक्स आहे। ऐं असां थर पारकर जो माण्हुनि जा थोरा आहियूं जे सदाईं असांखे चूंडींदा आया आहिनि, सदाईं खां वठी। त उहे माण्हू असां ते हिकिड़ी ज़िमेदारी आहे थिए थी, ईअं कोन्हे त असां चुप वेठा हूंदा, ठीकु आहे असांखे MP सीट मिली वई, चुप करे वियो, हाणे कमु हलंदो पियो, ईअं कोन्ह थींदो। हिन वक़्तु इहो थियो ईअं
ॿियनि कयो हूंदो। असांजी सदाईं टाइम में ॾिसंदो इहा ई फाइट रही आहे त थर जे माण्हुनि सां ज़रूरु ॻाल्हाइबो ऐं लीडरशिप जी इहा नियत बि आहे, मूं ॾिठी आहे उहा कमु करणु चाहे थी। ऐं जॾहिं असां बि हेठि कमु करणु चाहींदासीं नियतुनि त छो कोन कमु थींदो? कमु थियणु घुरिजे। नियतूं साफ़ हुजनि त कमु आसानु आहे, को मंज़िल परे न आहे। थर जा माण्हू उन्हनि जो हक़ु आहे त उन्हनि जे जॾहिं थर कोल निकितो आहे त हुनजी सॼी क़िस्मत तब्दील थियणु घुरिजे, पूरे सिंध जी थियणु घुरिजे। पर ख़ासि तौर ते थर वारनि खे प्रायोरिटी ॾियणु हुजे। हिन वक़्त ताईं बि चवनि था त थरकोल में थरकोल में थरी माण्हुनि खे नुमाइंदगी घटि आहे। इन जे लाइ तव्हां कुझु उपाय वरिता आहिनि? पार्टी क़यादत सां ॻाल्हायो? पार्टी क़यादत खे मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो हो ऐं पार्टी क़यादत इंस्ट्रक्शन पियो चीफ मिनिस्टर खे ॾिना हुया त उन साईं मुराद अली शाह उन टाइम में हुयो त हिन में ॻाल्हायो हुननि सां। उहो चयो पार्टनरशिप आहे, को गवर्नमेंट जे अंडर में नथो अचे त हिनखे थरी माण्हुनि खे ॾिनो वञे। ऐं मूं बि घणियुनि जॻहियुनि ते आवाज़ु उथारियो, अॼु बि आउं आवाज़ु उथारियां पियो। अगरि हिन में केरु हिकिड़े धुर चवंदो हुजे त न नुमाइंदगी मिली आहे, आउं त चवंदो न मिली आहे नुमाइंदगी। जेतिरी मिलणु खपे उन हिसाब सां बिल्कुलु न मिली आहे ऐं मिलणु खपे। ऐं वॾे थर पारकर जे माण्हुनि जो राइट आहे। कंफेस कयो था त पीपल्स पार्टी न ॾेई सघी आहे जेतिरी ॾियणु घुरिजे। पीपल्स पार्टी में कोशिशि कई वई आहे पर ऐं इहे जेके एंग्रो वारा आहिनि इहे इन्हनि इन नमूने सां न ॾिनी आहे। फोटू बोटू सेशन कढाइनि था, वहनि था, हले थो कमु, पर जेतिरे पैमाने ते ॾियणु खपे। रुॻो एंग्रो न आहे, एंग्रो त चलो ठीकु आहे, वरी बि आहे। अञा ॿिया जेके ब्लॉक आया आहिनि उन्हनि में कमु हले पियो, उन्हनि में थर पारकर जे माण्हुनि खे एंग्रो जेतिरी बि नुमाइंदगी कोन्हे। जेका एंग्रो ॾिनी आहे उहा बि कोन ॾिनी वई अथव। त इहा बाक़ाइदे जामे पॉलिसी ठाही वेंदी। इहा आउं कोशिशि कंदुसि इन लाइ, कमिटमेंट काई कोन थो करे सघां। कोशिशि कंदुसि थर पारकर जी जेका ज़मीन ख़रीद कई वई आहे इहा ज़्यादती कई वई आहे। थर पारकर जे माण्हुनि खे ज़मीन जेका आहे उहा लीज़ ते वठी सघो था, जिथे भैया उन अवां ख़रीद कीअं था करियो? भला ख़रीद कई आहे, ज़्यादती कई आहे। अञा पॉलिसी ठाही वञे त थर पारकर जो माण्हू जेका ज़मीन कोल वारनि ख़रीद कई आहे उहा ज़मीन वापसि थर पारकर जे माण्हू खे लोटाई वापसि कई वञे। ऐं 20 साल जी लीज़ ते वठो, 30 ते वञो, उन में पार्टनरशिप थर पारकर जे माण्हू जी करियो त असां मालिक आहियूं त असांजी मालिकी रहे। असांजी ज़मीन असांजे पेरनि हेठां त न कढो न भला। पोइ इहा हिकिड़ी आहे पीपल्स पार्टी बि असांजी हिकिड़ी माना आहे हिकिड़े शक्ल में कॉम्प्रेस जमायत आहे। इहा आउं सम्झां थो त इहा त केरु बि लीडरशिप कॾहिं बि इहा क़बूल कोन कंदी त हिते ज़मीन धारियां अची वठनि। इस्लाम कोट जी साइड पूरी ज़मीन धारियां वठी विया आहिनि। ॿाहिरि जो माण्हू अचे पियो, ॿाहिरि जो माण्हू वठे पियो। भई असां थर जा माण्हू आहियूं, असां त साॻी कराची वारो गबोलनि वारो असरु कंदा, असां सां जोखियुनि वारो असरु कंदा। जॾहिं ॿाहिरि जो माण्हू छो पियो हिते ज़मीनूं असांजी ज़मीनूं तव्हां लीज़ ते वठरायो, हिते जी ज़मीननि विकिरो ते पाबंदी हुजे, असां इनसिक्योर फील करियूं पिया। असीं मुस्लिम हिंदू गॾु रहिया आहियूं, सदियुनि ताईं गॾु रहिया आहियूं, असांजा रिश्ता रहिया आहिनि, असांजा उन में हिकिड़ा सकाफ़त ऐं रिश्तो रहियो आहे। मुंहिंजी फैमिली में असांजे वॾनि असांजे हिंदुनि में शादियूं ठाकुरनि में कयूं शादियूं आहिनि। त असांजो हिकिड़ो माना 71 में जॾहिं जंग लॻी, जॾहिं मुस्लिम हुतां खां आयो पिए ऐं हुते मुस्लमाननि खे हिंदू फुरियो पिए ऐं मुस्लमान अची हिंदुअनि खे हिते अची जॾहिं फुरणु शुरू थियो त मुंहिंजे वालिद 40 ॾींहं हिते उन्हनि खे पूरे एरिया खे जेसिताईं आर्मी आई तेसिताईं असां प्रोटेक्ट कयो ऐं हिंदुअनि खे त माइग्रेशन कोन थियणु ॾिनी, असां हुनखे विहारियो। त असांजो हिकिड़ो रोल आहे। त हाणे जॾहिं ॿाहिरियों माण्हू अचे थो, ॿाहिरियों माण्हू घणो थोरो उहो हिंदुअनि सां गॾु घटि रहियो आहे त उनजी जेका सोच आहे उहा थोरी पसंदी वारी टाइप जी घणी सॼनि जी त न पर तक़रीबन माण्हू घणनि जी आहे। त इहे जॾहिं मसइला ईंदा त हीअ फ्यूचर में वॾो हिते मसइलो क्रिएट थींदो, थ्रेट थींदो, सकाफ़त खे थ्रेट आहे। त वही हिकिड़ी जामे पॉलिसी ठाही वञे त हेॾी वॾी मेगा डेवलपमेंट थियणु वञे पई थर पारकर में त असांखे अभी पेरिस त ठाहे ॾियो था, पर पेरिस में जेको थर पारकर वारे रहनि उन्हनि जो छा स्टेटस हूंदो इहो त थोरो असांखे ॿुधाए छॾी। ॾाढी अहम ॻाल्हि अरबाब लुत्फ़ुल्लाह कयूं। हीअ असुलु ॻाल्हियूं आहिनि, हीअ असुलु बुनियादी मसइला आहिनि जिन खे आम माण्हू नथो सम्झी सघे। हिकिड़ो लेजिस्लेशन में करण वारो माण्हू, हिकिड़ो असेंबली में वञण वारो माण्हू, उम्मीदवार जेकॾहिं ईअं सोचे सिंध लाइ, पंहिंजे इलाइक़े लाइ, त यकीनी तौर ते तब्दीली परे न आहे। ऐं अरबाब लुत्फ़ुल्लाह जूं ॻाल्हियूं उहे बुनियादी ॻाल्हियूं आहिनि जेके थर जे हिकु बाशऊर जी माण्हू ॻाल्हि त असांजी मालिकी, असांजी ज़मीन धारियुनि जे हवाले थिए पई, डेमोग्राफी चेंज पई थिए, धारी आबादकारी तमामु घणी पई थिए, उनखे बंजो ॾियण जी ज़रूरत आहे। असांजी दुआ आहे त अरबाब लुत्फ़ुल्लाह खटे असेंबली में वञे। यकीनी तौर जेके असां सां ॻाल्हियूं करे थो, जॾहिं असेंबली जे फ्लोर ते हिकिड़े बिल जी सूरत में ईंदियूं त सिंध जे हक़नि जो बि तहफ़ुज़ थींदो, मारू माण्हुनि जो बि तहफ़ुज़ थींदो। वेंदे वेंदे तव्हां खां अरबाब साहिबु पुछंदासीं, तव्हां नौजवान आहियो, पढ़ियल लिखियल आहियो ऐं दुआऊं आहिनि त तव्हां जहिड़ा माण्हू सभु असेंबली में अचनि, तव्हां पंहिंजे तक जे बुनियादी मसइलनि खां वाक़ुफ़ु आहियो। हीअ त तव्हां मसइला ॿुधाया जेके असांजा क़ौमी हक़ आहिनि, पर हिते ॿिया जेके इंसानी ज़रूरतुनि जे मसइला आहिनि उन्हनि खां तव्हां वाक़ुफ़ु आहियो।
पैदा हिते थियो आहियां खितलारी में, कराची जी हॉस्पिटल में आउं थियो कोन आहियां, पढ़ियो आउं हिते आहियां। मूंखे एडुकेशन जी हालातनि जी बि ख़बर आहे, मूंखे हेल्थ जे हालातनि जी बि ख़बर आहे। रेवेन्यू जेको माण्हुनि सां हिते करे थो कंहिंखे शायदि ख़बर कोन हूंदी, रेवेन्यू में PhD इन वटि करे वेठो आहियां। असां वटि तालुका जेके आहिनि सर्वे ई कोन थो, सिंध तव्हांजी सर्वे आहे, असां सर्वे न आहे। मुंहिंजी सर्वी नंबर जेको आहे उहो आउं हिकिड़ी जॻह ते रखंदो, ॿिए ॾींहुं ॿी भिट खां ॿी पासे बीठो हूंदो। असां सां उहे वेदन लॻा पिया आहिनि। हिते मतिलबु ईअं त स्ट्रक्चर ई कोन्हे उन क़िस्म जो, न हेल्थ जो, न एडुकेशन जो, न रेवेन्यू जो। कोशिशि कई आहे बेटरमेंट आणण जी, पर जेसीं एडमिनिस्ट्रेशन सही न हूंदी ऐं पुलिस ख़ासि करे पुलिस पटेली जेका आहे उहा वॾे में वॾो मसइलो आहे। तव्हां को बि का दांह खणी वञो त 10,000 15,000 पुलिस वारे जहिड़ो हक़ सम्झो था, हक़ ॾियणो थो पवे। त इहे मसइला आहिनि, इहे ग़रीब माण्हुनि जा नंढा नंढा मसइला आहिनि। इहे हूअं त वॾनि लाइ न रखंदा, पर इहे नंबर ते हथु रखियो आहे। जेके बुनियादी पिन पॉइंट करण जहिड़ियूं शयूं आहिनि आम मसइलनि में, त ग़रीब माण्हू हिते पुलिस गर्दी या पुलिसिंग जो निज़ाम बिल्कुलु ख़राबु आहे, उहो सही न आहे, उहो सही थियणु घुरिजे। ऐं ॿिया मसइला पाणी जा ऐं जेके आहिनि उहो तव्हां सॼी दुनिया खे ख़बर आहे त थर जा कहिड़ा मसइला आहिनि। सही ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी सोच ऐं सिंध जे हिकिड़े आम बाशऊर माण्हू जी सोच साॻी आहे, पर अरबाब ग़ुलाम रहीम साहिब जी सोच त बिल्कुलु उनजे उलट आहे। तव्हां हिकिड़े ख़ानदान जा चाचा भाइटिया, इहो सोच में एॾो फ़र्क़ु कीअं? बसि इहो सोच इंसान जो डेमोक्रेसी में इहो त थींदो, इहा त मज़े वारी ॻाल्हि आहे। चाचे भाइटा पाण में बीहनि बि था ऐं पंहिंजी सोच बि अलॻि रखनि था, पर मुंहिंजे पारां को ज़ाती दुश्मनी कान्हे। पॉलिटिक्स आहे, पॉलिटिक्स में हमेशह पॉलिटिक्स कभी मुंहिंजो नज़रियो, मुंहिंजो ज़ावियो हिकिड़ो इहो आहे जेको मां तव्हांखे ॿुधायो। असरु छॾिबो आहे न। ऐं हीअं सोचियां थो, मुंहिंजो वालिद हिन नमूने सोचंदो, मुंहिंजो वालिद जॾहिं कोयलो अञा स्टार्ट ई न थियो उन ज़माने में इहे ॿुधायो आहे थ्रेट। त असां उन हिसाब सां पंहिंजे सोचियां थो, मुंहिंजो चाचो शायदि ॿिए हिसाब सां सोचे थो, उनजी सोच आहे। कहीं ईअं त न तव्हांजो चाचो रुॻो कुर्सी जे पोयां पोइ जहिड़ी बि हालत में मिले? न, उहो हर कंहिंजी सोच आहे, बसि छा थो करे सघिजे। इंसान आहे, इंसान जी सोच आहे, उनजो एतिराम करणु खपे। ठीकु आहे, उहो पंहिंजी सोच ते आहे, पंहिंजी सोच ते आहे। ऐं हिकिड़ो दाइरो आहे अख़लाक जो, दाइरे में रहणो आहे, मूंखे बि रहणो आहे, हुनखे बि रहणु खपे। वॾी महिरबानी अरबाब लुत्फ़ुल्लाह, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, ॾाढियूं मज़ेदार जानदार ॻाल्हियूं। इंटरव्यू कंदे घणनि जा इंटरव्यू कयासीं, के सुठे सियासतदान ऐं नौजवान जो इंटरव्यू करण में इहे ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं त लॻे थो त ॻाल्हि में वज़न बि आहे। उम्मीदवार खे खटणु बि घुरिजे, बीहे बि थो, अवाम जो साथ बि हुजणु घुरिजे। ऐं हूंदो बि सही, 25 तारीख़ ते अवाम ठपो हणंदो, पोइ ॾिसूं था तीर ते थो हणे या तारे ते थो हणे। यकीनी तौर ते हिकिड़ा माण्हू वतन फ़रोश थींदा आहिनि, हिकिड़ा माण्हू वतन दोस्त थींदा आहिनि। ॿिया किरदार बाद में लिखिया वेंदा, पर वतन दोस्ती वारो किरदारु हमेशह यादि रहंदो आहे। अरबाब अमीर हसन जो किरदारु माण्हू जे अॻियां आहे, उनजो फर्ज़ंद आहे अरबाब लुत्फ़ुल्लाह। इन जो किरदारु, इन जूं ॻाल्हियूं तव्हांजे अॻियां आहिनि। अलाह कंदो त इहे असेंबली में ईंदो, असेंबली में अचण खां पोइ अरबाब जे किरदार ते असां बि नज़र रखंदासीं, अवाम बि रखंदो। इहे साॻा सुवाल आहिनि, जॾहिं इक़्तिदार में अची विया त पोइ वरी कंदासीं त तव्हां हुन लाइ छा कयो। अचो त फ़िलहालु हलूं था के ॿिए पासे, पर फ़िलहालु का शॉर्ट कमर्शियल ब्रेक।